खोड़ा में उस्तादन के आलमी ॾींहं के हवाले से सलाम टीचर्स कारकर्दगी एवॉर्ड सिंध एजुकेशन फोरम पारा तकरीब मुनक़िद कई वई। मखदूम अब्दुर्रहमान शहीद लाइब्रेरी हाल में मुनक़िद कयल इन तकरीब में खैरपुर ज़िले के 8 तालुकनि मां 20 उस्तादन के बेहतरीन कारकर्दगी ते मञता एवॉर्ड ॾिना विया। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ से उस्तादन ए मेहमाननि ॻाल्हाईंदे चयो त तलीम पैगम्बरी पेशो है। उस्ताद इल्म के मुंतकिल करे तो जैसा बेहतर मुआशरे की तश्कील थे थी। जो असां सिंध एजुकेशन फोरम 2018 में ठाहियोसीं इन नुक़्ते ते त क्वालिटी एजुकेशन छा कि असांजे सिंध की तलीम नहायत पोइते ज़वाल पज़ीर आहे। बलोचिस्तान खां बि लिटरेसी रेट असांजो घटि थी वियो आहे। हिकु उस्ताद ई आहे जेको कंहिं शागिर्द खे ठीकु आहे कुझु बणाए त हू पढ़ाए सघे थो। उस्ताद खे जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद ई आहे जंहिं वटि उहो पंहिंजा गुर जेकॾहिं हक़ीक़ी माना में बि मुआशरे में जो सभ खां पहिरियों उस्ताद आहे उहो माउ पीउ आहे। माउ पीउ खां पोइ जेको आहे मेन उस्ताद हूंदो आहे तव्हांजो उस्ताद जेको तव्हांखे स्कूल में पढ़ाए थो, जेको तव्हांखे शऊर पैदा थो करे, जेको तव्हांखे इल्मु ॾिए थो, तव्हांखे इख़लाक़ अदब सेखारे थो। उस्ताद ई चाहींदो आहे त मुंहिंजो शागिर्द उन खां बि वधीक तरक़ी करे। उस्ताद हिन क़ौम जी बिल्डिंग आहे, उस्ताद हिन क़ौम जा मौमार पैदा कंदो आहे। ऐं अॼु उन ई सिलसिले में सिंध एजुकेशन फोरम जंहिंजो मां वाइस चेयरमैन आहियां। तैनात जे लाइ जेका सो हीअ राह निजात आहे ऐं राह निजात जिते बि जेका सो इहो अमल कयो वेंदो, जंहिं जाइ ते बि एजुकेशन खे फ्लोरिश कयो वेंदो, उन जाइ ते सिज ई उभरंदो, उन जाइ ते ऊंधा ई कोन थींदी। इंसान तो पैदा थिए थो, पेरेंट्स पैदा कंदा, पर उनखे जेको किरदारु आहे उनखे मुआशरे में उथणु वेहणु माण्हुनि सां मिलणु जुलणु पंहिंजो रुतबो जेको उनखे जेको ॾियाराए थो उस्ताद ई ॾियाराए थो। जीअं बि हितां जे सीनियर तइलीमदान जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उस्ताद बादशाह त न आहे पर बादशाहनि खे बि पढ़ाईंदो आहे। कैमरामैन आफ्ताब रतड़ सां गॾु फयाज़ रतड़, सिंध टीवी न्यूज़।